بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والحمد لله رب العالمين، وصلى الله على سيدنا محمد وآله الطيبين الطاهرين المعصومين. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال الله سبحانه وتعالى في كلامه المجيد: وعد الله الذين آمنوا منكم وعملوا الصالحات لا يستخلفنهم في الأرض كما استخلف الذين من قبلهم. नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोमिनीन किराम, ये तो असांजो सिलसिलो इमाम ज़माना अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में हुयो। गुज़श्ता निशस्तुनि में असां अर्ज़ कयोसीं त इमाम महदी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मारिफत क़ुरान करीम जी नज़र में लेकिन हिन निशस्त में असां बयान कंदासीं त मोहम्मद मुस्तफ़ा जे कलाम में इमाम महदी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो ज़िक्र। मोमिनीन किराम, रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे असहाब किराम जनाब अम्मार यासिर ऐं जनाब अबू ज़र ऐं दीगर असहाब जी महफ़िल में रसूल खुदा जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था त छा मां तव्हांखे अहिड़े माण्हूअ जी ख़बर ॾियां जेको ख़ुदावंद करीम जी नज़र में पूरी काइनात खां अफ़ज़ल ऐं अशरफ आहे। रसूल ख़ुदा फरमाइनि था त उख़बिरुकुम बिरजुलिन अफ़ज़लु व अशरफु इंदल्लाहि अन साइरि ख़ल्क़िही। त छा मां हिकु अहिड़े माण्हूअ जी तव्हांखे ख़बर ॾियां जेको अल्लाह जी नज़र में पूरी काइनात खां अफ़ज़ल आहे। व क़ाइमु बिल क़िस्त, ऐं अदलो इंसाफ़ खे क़ाइम करण वारो आहे। व यमलउल अर्ज़ क़िस्तन व अदला कमा मुलिअत ज़ुल्म व जौरा, ऐं ज़मीन खे अदलो इंसाफ़ सां भरण वारो आहे जीअं जेका ज़मीन खे कुफ़्र ऐं बेइंसाफ़ी सां भरियो वेंदो। त असहाब किराम रसूल ख़ुदा जे चेहरे मुबारक ॾे ॾिसंदा रहिया त हज़रत सलमान अल फारसी पुर इसरार थी करे वॾी ख़ुशी सां में अची करे अर्ज़ करे थो, या रसूल अल्लाह, नअम या रसूल अल्लाह, इन्नी अश्ताक़ु इला मारिफति ज़ालिका रजुल या रसूल अल्लाह। त मां मुश्ताक़ आहियां इन माण्हूअ जी मारिफत जे या रसूल अल्लाह। छाकाणि त हज़रत सलमान अल फारसी दीन मसीह में हिकु इल्म जो वॾो दर्जो रखनि पिया ऐं हज़रत ईसा जे सहीफ़नि ऐं उन्हनि जे अक़वालनि मंझां उन कुझु सिफ़तूं पढ़ी रखियूं हुयूं। त हुन वॾो इसरार करे सभ खां पहिरियां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ख़िदमत में इसरार कयो, या रसूल अल्लाह, इन माण्हूअ जी मारिफत जे लाइ मां मुश्ताक़ आहियां। त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ज़ालिका रजुल हुवा इब्नी अल क़ाइम, उहो माण्हू मुंहिंजो फर्ज़ंद आहे, क़ाइम आहे, जंहिंजी सिफ़त क़ाइम आहे। कुनियत अबुल क़ासिम या अबु सालिह आहे, ऐं सिफ़त यानी लक़ब अल महदी आहे। अल मुसम्मा बि इस्मी, ऐं नालो उनजो मां मुहम्मद वारो नालो आहे। अज़ीज़ान मोहतरम, एतिरे ताईं न, पर अॻिते बि अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम रसूल ख़ुदा खां सवाल कनि था, या रसूल अल्लाह, अख़बिरनी मा रअयत यौमल मिअराज अफ़ज़लु अन साइरिल मनाज़िर, अहिड़े मंज़र जे बारे में ॿुधा जेको तो मिअराज जे ॾींहुं ॾिठो पर उहो सभिनी मंज़रनि खां वधीक हुजे। रसूल ख़ुदा फरमाइनि था, रअयतु रजुलन आबिदन कान यअबुदु बिस्सुरूरि वर्राहा, त मां हिकु आबिद खे ॾिठो जेको ख़ुदा जी इबादत करे रहियो हो, जंहिंजो इबादत जो मज़ो ई पंहिंजो हुयो। त रसूल ख़ुदा जन अॻिते फरमाईंदे चवनि था
त अख़बरनी अन ज़ालिक अर्रजुल जिब्राईल अमीनुल्लाह, मूंखे उन माण्हू जे बारे में जिब्राईल ॿुधायो त इन्नहु ज़ालिक अर्रजुल इब्नुक या मुहम्मद, इहो तुंहिंजो फर्ज़ंद आहे मुहम्मद, क़ाइमु बिल क़िस्त वल अदल, ऐं इहो अदल इंसाफ़ खे क़ाइम करण वारो आहे। यमलउल अर्ज़ बिल क़िस्त वल अदल कमा मुलिअत ज़ुल्म व जोरा, अन क़रीब इहो माण्हू ज़मीन खे सरज़मीन खे अदलो इंसाफ़ सां भरण वारो आहे, ऐं अहिड़ी तरह जहिड़ी तरह पहिरियां ज़ुल्म व जोर सां ज़मीन खे भरियो वेंदो। अज़ीज़ान मोहतरम, रसूल ख़ुदा जंहिंजो अक़वाल ऐं इमाम अलैहिस्सलाम जी शान में फ़ज़ाइल तमामु घणा आहिनि, जंहिंजे करे वक़्त जी नज़ाकत खे ॾिसंदे करे असां पूरो बयानु नथा करे सघूं। अॼु जी निशस्त में एसी ताईं, आईंदा इंशाअल्लाह निशस्तुनि में अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जे कलाम में इमाम अलैहिस्सलाम जे वजूद ऐं मार्फत जे बारे में तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कंदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व